अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो चार JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कई था मोब जूणू जी। यूसी गोराम मरीअ जे ॻोठ सालिह शाह जे रहवासियुनि ॿिनि भाइरनि नाले हसन शाह ऐं हुसैन शाह पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾिजी एहतजाज कंदे चयो त ॻोठ जो सैयद मक़बूल शाह ऐं ॿिया जिन खे सियासी पुठभराई हासिल आहे असांजे सर्वे ज़मीन जेका असां 25 सालनि खां असां वटि आहे उन ते ज़ोरी कब्ज़ो करे कूड़ा केस करण ऐं जान सां मारण जूं मुसलसल धमकियूं ॾेई रहिया आहिनि। वधीक ॾिसूं था मोब जूणू जी हीअ रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ॻोठ सालिह शाह में मौजूदु आहियां। अचूं त खां तफ़सील पुछूं था त हीअ इन बारे में छा था ॿुधायो। ज़मीन या 1995 खां मूं वटि वरितल आहे। जी हा, उन टाइम जा कागज़ आहिनि, उन टाइम जा शाहिद आहिनि, जी हा, उन बयान थिया आहिनि। तंहिंखां पोइ इहा यकी मां काईंदो रहां ऐं हिते मुंहिंजो जेको बि आहे सभु ज़मीन उन में 11 एकड़ 5 गुंठा ज़मीन जी एरादी हुननि खपाए मूंखे ॾिनी आहे। जी हा, उन में ॿियो बि हिसेदार को मूंसां आहे, जी हा, महर आहे, शरीफ़ महर जी हा, ऐं ॿियो उन में हसन शाह आहे, ॿियो मां आहियां। जी हा। हे हिन में आहियूं ख़रीदार असां। हाणे छा कनि पिया उहे माण्हू? हाणे माण्हू ओताकनि में वेहो ऐं घटनि ते ऐं चौकनि ते इहो ॻाल्हाइणु चाहिनि पिया मक़बूल शाह ऐं इस्माइल शाह ऐं क़ुर्बान शाह हा, त इहा ज़मीन जा पैसा ॾियो या ज़मीन ख़ाली कयो या तव्हां सां झेड़ो कंदासूं। बंदूकनि जा हथियारनि जो इहे बि ॻाल्हियूं पिया कनि। उन्हनि खे कंहिंजी सपोर्ट आहे भला? सपोर्ट उन्हनि खे राज जी हूंदी या कंहिं अहिड़े माण्हू जी हुजनि, उहा असांखे एतिरी तस्दीक न आहे। हा हेॾा थोरो हिन कजां थोरो मां न अचां न हिन टंगड़ू ईअं हिकु सेकड़ी अचे पोइ ॿिया हू पिया अचनि भले मां न अचां। हा मुंहिंजो हथु हा हिते छा नालो आहे बाबा? माशूक माशूक। हीअ जेको वेठो आहे साईं तव्हां छा ते? वालदा वालदा। तव्हां हिन सेकल ते ईंदा छो बाबा? जी मां माज़ूर आहियां। अच्छा माज़ूर आहिनि। जी अच्छा हीअ जेका जिते तूं बयानु मूंसां ॾी पियो जी केतिरे अरसे खां हूं जे तुंहिंजे वॾनि वटि ज़मीन आहे हीअ? ये मां नंढो हुउसि, इहा ज़मीन वरिती ऐं 1995 में। जी हा, जीअं असां वरिती बनी पोइ नंढे हूंदे खां यको असां ईंदो हुओ हिते। मां ईंदो हुउसि, मूंखे वठी ईंदा चवंदा हीअ पंहिंजी बनी असां वरिती आहे। हा। पोइ मुंहिंजे वालिद साहिबु मिशन हीअ कोठियूं हीअ छपर हीअ सभु तव्हां ॼाण? हा जी असां या न इहा असां खणा। हा। हीअ नंढे हूंदे खां असां ईंदा हुआसीं। हाणे असांखे धमकायो थो वञे त असांखे 15 लख ॾिया वञनि, असां पैसा हर शइ ॾेई छॾी। अच्छा भला उहो भत्तो पैसा माना ज़बरदस्ती था घुरनि? हा ज़बरदस्ती चवंदा आहिनि। केरु थो घुरे? मक़बूल शाह, इस्माइल शाह, क़ुर्बान शाह। अच्छा न त तुंहिंजे पीउ खे मारींदासीं या तुंहिंजे चाचे खे। अच्छा ऐं मुंहिंजे पीउ खे धमकाईंदा चवंदा घर सारींदासूं, झेड़ो कंदासीं, तव्हांखां बनी खसे असां खपाए ॿिए खे ॾेई छॾींदासूं। सिंध ऑफिसरनि खे असांजी अपील आहे, जज कोर्टनि खे असांजी अपील आहे त असां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे मदद असांजी ठीकु ठाक कयो वञे। सैयद मुरादिल शाह खे बि असांजी अपील आहे त असांजी मदद कयो वञे, हिननि खे रोकियो वञे, न त असांखे ख़तरो आहे हिननि मां। अॼु सुबुह पोइ धमकियूं ॾेई विया आहिनि मुंहिंजे दर ते, मुंहिंजे भाउ जे बारे में त असीं मारींदासीं हुनखे। कल्ह मां IC साहिब सां मिलियो हुउसि, मां हुनजो शुक्रगुज़ार आहियां। उन मूंखे सुठी रिपोर्ट ॾिनी त बाबा तोसां इंसाफ़ु थींदो, हीअ रजिस्ट्री मां कोन रद्द कंदुसि ऐं तोसां इंसाफ़ु थींदो। वकील मूं ॾे मोकिलियो, पोइ वकील बि मोकिलियोमांसि। हाणे जेकर धमकियूं था ॾियनि ख़ुदा न ख़ास्ता तोखे, तुंहिंजे भाउ खे, तुंहिंजे भाइटे खे कुझु थी पियो हुन ज़िम्मेवार केरु हूंदा? ज़िम्मेवार मक़बूल शाह ऐं इस्माइल शाह ऐं क़ुर्बान शाह हूंदा ऐं हुकूमत खे असांजी अपील आहे त असांजो क़दुरु कयो वञे, असांखे बचायो वञे हिननि खां। कैमरामैन सजाद अली सां गॾु मोब जूणू, काज़ी अहमद, नवाब शाह।